उन दोस्तनि खे तक़रीबन जेको आहे सो ख़बर पइजी वई हूंदी, जेके दोस्त असांजा सिंधी ॿार अफ़गानी बस्तियुनि में रहण जी कोशिशि में हुया या उहे कंहिं ब्रोकरनि जे हथ में चढ़िया। तव्हां ॾिठो त कल्ह बि मां हिकिड़ी पोस्ट रखी अफ़गान बस्ती में वञी करे, त उते असां जेके रुख रवाज़ ॾिठा आवाम जा या उते जेके ब्रोकर हुया उन्हनि जा रुख ॾिठासीं, त असांखे ईअं ई महसूसु थियो त हिते जेको आहे सो लुटफुर खां अलावा को बि कमु न आहे। सो उहे माण्हू जेके सोशल मीडिया ते वीडियोज़ वग़ैरह लॻाइनि था ऐं चवनि था असांजा सिंधी ॿाहिरि अचो पर मुंहिंजे ख़्याल में उते जेको बि असांजो सिंधी भाउ वेंदो उहो पहिरियां त तमामु घणो परेशानी में ईंदो, छो त पुलिस ऐं रेंजर्स बि उते जेको आहे सो आयल आहे ऐं उन्हनि जी बि कोशिशि आहे त असांजे घर जेके ठहियल आहिनि सभु ढहाए ऐं उन खां अलावा जेको आहे घरनि खे ख़ाली करे बिल्कुलु पोइ प्लाट अक्सर इहे जेको आहे सो गवर्नमेंट जे ई हवाले थींदा ऐं जेके बि प्लाट आहिनि इन्हनि सभिनीनि ते गवर्नमेंट जो कब्ज़ो ऑलरेडी लॻल आहे। उते तमामु असां घणा हर कुंड ते नोटिस बि ॾिठासीं, SHO गुलशन में मार जा या इन खां अलावा गवर्नमेंट जा बि नोटिस हुया ॿिया, त हिननि प्लाटनि खे या हिन जॻहियुनि खे ख़रीद फ़रोख़्त करण वारनि जे लाइ जेको आहे सो का बि चांस न आहे ऐं को बि कंहिंजे झांसे में न अचे। तव्हां काफ़ी सारी वीडियो ॾिठी हूंदियूं सोशल मीडिया ते, त माण्हू हक़ीक़त बयानु कनि था ऐं उहे सिंधी असांजा जेके परे परे खां अचनि था सो महिरबानी करे। अस्सलाम वालेकुम हक़ जो दोस्तों साथियों, अॼु सुबह सवेर अफ़गान बस्ती ते पुलिस ऐं रेंजर्स पारां सख़्त कार्रवाई अमल में आंदी वई, जंहिंमें जिन्हनि